दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू कुछ ॾींहं अॻु जरगे करण जे केस में गिरफ़्तार थियल सोलंगी बिरादरी जे नेक मर्द मोहम्मद हुसैन सोलंगी जी दादू जी अदालत पारां ज़मानत मंज़ूर। जेल मां आज़ादी जी ख़ुशी में सोलंगी बिरादरी पारां डिस्ट्रिक्ट जेल खां दादू प्रेस क्लब ताईं शानदार इस्तक़बाल। बुलंदजी वरखा रक़्स दादू शहर जे बुखारी कॉलोनी जे रहवासी पैनू फ़कीरियानी फ़ातिमा दी खुदाबख़्श सोलंगी सां इज्तिमाही ज़्यादती वारे मामले ते मुबैना तौर जरगो करण वारे कूड़े इल्ज़ाम ए सेक्शन पारां सरकारी मुद्दत ते 31 मई ते सोलंगी ख़िदमत कमेटी के चेयरमैन वरीरो मोहम्मद हुसैन सोलंगी ते FIR दाख़िल करे खेस गिरफ़्तार करे अदालत पेश कियो वियो। अदालत खेस डिस्ट्रिक्ट जेल मोकिलियो हो। 14 ॾींहं बाद अदालत संदसि ज़मानत मंज़ूर करे आज़ाद कियो आहे। सोलंगी बिरादरी पारां दादू जेल खां दादू प्रेस क्लब ताईं 6 किलोमीटर ताईं सोलंगी बिरादरी पारां रैली जी सूरत में पंहिंजे महबूब लीडर खे गुलाब जे गुलनि जा हार पाराए मथस गुलनि जी वरखा ऐं नचंदे मोहम्मद हुसैन सोलंगी जो शानदार इस्तक़बाल कियो। रैली दादू प्रेस क्लब वारो जलसे जी सूरत अख्तियार करे वही, जंहिंखे ख़िताब कंदे वॾेरे हुसैन सोलंगी, अली रज़ा सोलंगी, रज़ाक सोलंगी, ख़ुदन सोलंगी मूं ते कुझु शरपसंद माण्हुनि सियासी आड़ वठी कूड़ो जरगे करण जो केस दाख़िल करायो। जेलनि ऐं केसनि खां डिॼण वारो न आहियां। कल्ह बि पीपल्स पार्टी सां लाॻापियल हुयसि, अॼु बि आहियां। मुंहिंजो पंहिंजे सोलंगी बिरादरी ऐं ग़रीब अवाम सां इश्क़ आहे। बाक़ी जंहिंखे असांजी औताक या असां सां माण्हुनि जो इश्क़ बर्दाश्त नथो थिए उहा ॻाल्हि अलॻि आहे। बाक़ी असांजो हौसलो ऐं माण्हुनि लाइ प्यारु अञा वधी वियो आहे। असां पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। केरु ग़लति सम्झे थो त भले सम्झे, असां डिॼण वारा न आहियूं। पीर मज़लुल हक़ ऐं पीर मुजीबुल हक़ सां रूह जो रिश्तो आहे। असां पहिरीं बि ग़रीब अवाम जा दोस्त हुआसीं, अॼु बि आहियूं ऐं हमेशह रहंदासीं। कूड़ा केस दाख़िल कराईंदड़ पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि।